आस्क मुफ्ती मुजीब रहमान। रोज़े जी हालत में अगर जिस्म मां रत निकिरी पवे कंहिं धक जे सबबि, छा उन सूरत में रोज़ो फासिद थींदो या न? न साईं, कंहिं क़िस्म जो कोई बि रोज़ो फासिद न थींदो। रोज़े जी हालत में तव्हांखे धक लॻो आहे ऐं उन धक लॻण खां बाद में तव्हां खां रत निकिरी पई आहे न, कंहिं क़िस्म जो कोई बि रोज़ो न वेंदो, रोज़ो साबित थी रहंदो। आसान अल्फाज़नि में इहो ॿुधाइणु चाहियां थो, तव्हां रत कढाई आहे कंहिं उज़ुर जे सबबि त बि रोज़ो फासिद न थी पवंदो। धक लॻो आहे उन सूरत में रत निकिती आहे त बि जेको आहे रोज़ो फासिद न थींदो, रोज़ो साबित थी रहंदो। रोज़े जी हालत में शुगर वारो मरीज़ जेकॾहिं इंसुलिन इंजेक्शन लॻाए त छा उन सूरत में रोज़ो फासिद थींदो या न? न थींदो साईं। शुगर वारा मरीज़ आहिनि जेको इंसुलिन, न तोखे ख़बर आहे इंसुलिन आहे इंजेक्शन, इंसुलिन जेको आहे इंजेक्शन लॻाइनि था, जेके ख़ासि करे मां सम्झां धुन में लॻायो वेंदो आहे, त उन में रोज़ो फासिद न थींदो, रोज़ो साबित थी रहंदो आहे। कोई बि मसइलो न आहे। रोज़े जी हालत में इहो मरीज़ शुगर वारो इंजेक्शन लॻाए सघे थो, रोज़ो साबित रहंदो। रोज़े जी हालत में मंगेतर सां गपशप करणु कीअं आहे? नाजाइज़ ऐं हराम अमल आहे। रमज़ान खां पहिरियां बि नाजाइज़ आहे। मंगेतर निकाह में न आहे। ॻाल्हि सम्झ में अची वई न साईं? मंगेतर निकाह में न आहे। रोज़े जी हालत में जेकॾहिं कोई चए थो मां मंगेतर सां गपशप कयां थो न, रोज़े जी नेकी ख़तमु थी वेंदी, ज़ाइल थी वेंदी। रमज़ान खां पहिरियां बि मंगेतर सां फ़ोन ते हलो हाय करणु हराम आहे, नाजाइज़ आहे। छाजे करे नाजाइज़ आहे? त मंगेतर सां साईं निकाह न आहे थियल। जेसि ताईं कंहिं औरत सां निकाह न आहे थियल, तव्हांजे लाइ हराम आहे। तव्हां चओ साईं नाले थियल आहे, इहा ॻाल्हि ईंदी न, साईं नाले थियल आहे, हेतिरो सारो पैसा ॾिना आहिनि, अञा ताईं भला घरवारी न आई आहे। इस्लाम चए थो घरवारी न आहे, शरीयत चवे थी घरवारी न आहे। शरीयत चवे थी उन टाइम हलाल थींदी जंहिं टाइम मौलवी खां निकाह पढ़ायो, उन टाइम जेको हलाल थी वई। बाक़ी मंगेतर सां रोज़े हालत में गपशप करणु, रोज़े मां नेकी ख़तमु थी वेंदी। अलबत्ता रोज़ो फासिद त न थींदो, बाक़ी रोज़े मां जेकी नेकी आहे उहा ख़तमु थी वेंदी। अगरि को शख़्स चवे त मां रोज़ो तो लाइ रखियो आहे ऐं हे रोज़ो तोखे ॾींदुमि, छा हक़ीक़त में उहो रोज़ो उनखे मिली वेंदो या न? न साईं, बदमाशी आहे। काफ़ी दोस्त हूंदा आहिनि न, अड़े यार तूं मुंहिंजो सभा सिर जो साईं आहे, मां रोज़ो तो लाइ रखियो आहे ऐं रोज़ो तोखे थो ॾियां, हितां सां ठगी थो करे। इहो रोज़ो इन जो ई थींदो, इहो रोज़ो इन जो थींदो। हर हिकु आकिल ऐं बालिग मुस्लमान जेकॾहिं अगरि रोज़ो रखियो, उहो रोज़ो उनजो पंहिंजो काउंट थींदो। साईं ॻाल्हि सम्झ में आई न? उहो रोज़ो उनजो पंहिंजो काउंट थींदो। बाक़ी हे हिकिड़ो ईअं सम्झो दिलि खे टेक ॾिनी थी वञे। काफ़ी घरवारी बि मुड़ुसनि खे ख़ुशि कंदियूं आहिनि न, त जेके मां रोज़ा रखिया आहिनि 30, इहे रोज़े में तेकूं ॾींदी पई आहियां, हा इहे सभु रोज़े ते ॾियनि। यार हे तोखे इहो तोखे चई करे तोखां 5-6 हज़ार ईद जी ख़र्ची कढणु चाहे थी। घरवारी जेकॾहिं अगरि 30 बि रोज़ा रखिया आहिनि ऐं मुड़ुस खे चवे थी 30 रोज़ा में तेकूं ॾींदी पई आहियां, त इहे 30 रोज़ा घरवारी जा शुमार कया वेंदा, मुड़ुस खे हिकिड़ो बि न मिलंदो। हा, ऐं जेकॾहिं मुड़ुस जेको आहे घरवारी खे चए थो मां 30 रोज़ा रखिया आहिनि, इहे 30 रोज़ा मां तोखे थो ॾियणु चाहियां, बदमाशी आहे साईं। हे टीकर ॾेई करे का रक़म कढी वेंदी, पैसो कढियो वेंदो, बाक़ी जेको रोज़ा रखे थो उहो रोज़ा उनजा काउंट थींदा, ॿियो कंहिंजा बि न थींदा। रोज़े जी हालत में नेह कटणु कीअं आहिनि? बिल्कुलु जाइज़ आहे, कटे सघो था, कोई बि मसइलो न आहे। रोज़े जी हालत में नेह कटणु, रोज़े में अगरि शैतानी ख़्वाबु ॾिठुमि पर कपिड़नि ते कंहिं क़िस्म जो कोई बि पलेती जो असरु न हुयो, छा गुस्ल लाज़िम थींदो या न? इन मसइले खे चङी तरह जेको सम्झो। कंहिं मुस्लमान रोज़ो रखियो, रोज़े रखण खां बाद में सुम्ही पियो, ख़्वाबु ॾिठईं जीअं घरवारी सां बंदो हमबिस्तरी कंदो आहे, अहिड़ो ख़्वाबु ॾिठईं ऐं कुझु लज़त बि महसूसु ख़्वाब जे अंदरि थी आहे। ऐं सुबुह सां या उथण खां बाद में पंहिंजे कपिड़नि खे चेक कंदो। कपिड़नि ते अगरि हिकिड़ो बि टुपको पलीती जो लॻल आहे, तुंहिंजे मथां गुस्ल जेको हाणे फ़र्ज़ु आहे। पर जेकॾहिं कपिड़नि ते कंहिं क़िस्म जो कोई बि पलीती न आहे, कोई बि पलीती जो असरु न आहे, त तुंहिंजे मथां गुस्ल फ़र्ज़ु न आहे, भले तूं राति जो ख़्वाबु ॾिठो हुजे। रोज़े जी हालत में गुस्ल कीअं कयो वञे? इंतिहाई आसान आहे। रोज़े जी हालत में गुस्ल उअं ई कयो वेंदो जीअं रमज़ान खां पहिरियां कयो वेंदो आहे। हिकिड़ी शइ उन में ऐड कई वेंदी, जीअं रोज़ान खां पहिरियां जेको तव्हां गुस्ल कयो पिया न, गुस्ल जा फ़राज़ इंतिहाई आसान आहिनि, 3 फ़र्ज़ आहिनि ऐं उहे 3 फ़र्ज़ तव्हां रोज़े जे हालत में गुस्ल में इस्तेमालु कंदव। हिकिड़ी शइ जो ख़्यालु कंदव,
रमज़ान खां पहिरियां गरड़ा कंदा आहियो न वॾा, हाणे रोज़े जी हालत में सिर्फ़ु नॉर्मल कुली कंदव, गुरड़ी कंदव, नक में नॉर्मल पाणी आंगुर खे आलो करे नक में विझंदो या नॉर्मल ई पाणी विझंदो, हे 2 फ़र्ज़, कुली करणु हिकिड़ो फ़र्ज़, नक में नॉर्मल पाणी विझणु हे ॿियों फ़र्ज़। 3 नंबर ते पूरे जिस्म ते एतिरो पाणी वाहींदव जीअं हिकिड़ो वार बराबरि बि बदन ख़ुश्क न रहे, तव्हांजो सॼो जिस्म तर थी वियो, तव्हां जनाबत खां पाक थी विया हो, हाणे नमाज़ ऐं क़ुर पढ़ी सघो था, कोई बि मसइलो न आहे। न साईं मां गुरड़ा कंदो आहियां, वॾा गुरड़ा कंदो आहियां, हाणे वॾा गरड़ा जेकॾहिं अगरि तव्हां कया, हलक में पाणी थोरो बि लथो, रोज़ो तव्हांजो वियो। छा थियो साईं? रोज़ो वियो। त रोज़े जी हालत में गुसुल में नॉर्मल गुरड़ियूं कयूं वेंदियूं। कीअं साईं? इंतिहाई नॉर्मल, वॾा गरड़ा बिल्कुलु न कया वेंदा। गुर्दनि जो मरीज़ या शुगर जो मरीज़ रोज़ा रखे या न? गुर्दनि जो मरीज़ ऐं शुगर जो मरीज़ रोज़ा रखे या न, इन जे लाइ हिकिड़ो हुकुम आहे। गुर्दनि जो मरीज़ आहे, शुगर जो मरीज़ आहे, सभ खां पहिरियां उहो रोज़ो रखंदो, पाण खे आज़माईंदो त ॾिसां हाणे ॾींहं में कहिड़ी कैफ़ियत थी बीहे। ईअं अॻ में हुकुम न लॻायो वेंदो त बसि साईं मां शुगर जो मरीज़ मां रोज़ा ई न रखंदुमि, यानी पोइ तुंहिंजी टोटरा बि चइबी न साईं मां त शुगर जो मरीज़ आहे मां रोज़ा रखंदुमि ई न। अड़े ख़ुदा जो बंदो तूं रख त सही न, ॾिसूं त सही न, इहो कीअं हुकुम लॻाई त मां शुगर जो मरीज़ आहे? असां वटि अहिड़ा शुगर वारा माण्हू आहिनि, असां वटि अहिड़ा हिते मस्जिद में शुगर वारा साथी आहिनि जंहिंजी शुगर ठीकु ठाक वधी वेंदी आहे त बि उहे ग़रीब 3 रोज़ा रखंदा आहिनि। हाणे काफ़ी माण्हुनि खे बहानो थींदो आहे, साईं मूंखे त गुर्दनि जो मसइलो आहे, मां रोज़ो इन करे नथो रखां, मूंखे शुगर जो मसइलो आहे, मां इन जे करे रोज़ो नथो रखां। सभ खां पहिरियां गुर्दनि जा मरीज़ जो, शुगर जा मरीज़ जो पाण खे आज़माईंदो, रोज़ो रखो। हाणे रोज़े रखण खां बाद में जेकॾहिं अगरि कैफ़ियत ख़राबु थी वई, तबियत इंतिहाई ख़राबु थी वई, हाणे तव्हां रोज़े खे भञी सघो था, गुनाह कंहिं क़िस्म जो कोई बि न मिलंदो। सही ॻाल्हि सम्झ वई न? रोज़ो रखंदव, पर रोज़े रखण में जेकॾहिं तबियत इंतिहाई वरी बिगड़जी वई, जो तव्हांजो मर्ज़ वधे थो ऐं डॉक्टर तव्हांखे चवनि था त हाणे रोज़े खे तूं भञ, त डॉक्टर जी इतफ़ाक़ करणी पवंदी, रोज़े खे भरणो पवंदो, गुनाह कोई बि न मिलंदो। पर जेकॾहिं तूं शुगर जो मरीज़ आहीं, गुर्दनि जो मरीज़ आहीं, रोज़ा रखें थो, कोई बि फ़र्क़ु नथो बीहे, तूं 3 रोज़ा रखंदे साईं। हा, रमज़ान में जेके औरतूं मख़सूस अयाम जे करे रोज़ा न आहिनि रखंदियूं, छा उन्हनि जा रोज़ा, छा उहे उन्हनि रोज़नि जी क़ज़ा रमज़ान खां पोइ कंदियूं या न? बिल्कुलु कंदियूं साईं। अगरि के बि औरतूं, सभिनी औरतुनि खे रमज़ान जे महीने में मेंसिस ईंदा आहिनि, उन मेंसिस में कंहिं औरत जा 7 रोज़ा घुसी वेंदा आहिनि, कंहिंजा 10 रोज़ा घुसी वेंदा आहिनि, कंहिंजा 8 रोज़ा घुसी वेंदा आहिनि, त हाणे रमज़ान खां बाद में गैर रमज़ान में इहे औरतूं इन रोज़नि जूं क़ज़ा कंदियूं। पर मूंखे नथो लॻे त असांजे हिन इलाइक़नि में औरतूं जेके बसि चवंदियूं आहिनि त जेके रोज़ा रमज़ान में रखियासीं सो रखियासीं बसि, हाणे जेके क़ज़ा थिया आहिनि उहे विसरी वेंदा आहिनि का बसि, वरी ॿियो रमज़ान अची वेंदो। उहो रोज़ा असांजे इलाइक़नि में मां त अक्सर औरतूं ॾिठियूं हिते, रमज़ान में जेके 20 रोज़ा रखियूं या 15 रोज़ा रखियूं या 22 रोज़ा रखियूं, 8, 9, 10 रोज़ा जेकॾहिं मेंसिस जे करे रहिजी विया न त औरतूं नथियूं रखनि, त इहे रोज़ा तव्हांजे मथां फ़र्ज़ु आहिनि। न रखण जी सूरत में तव्हां गुनाहगार थींदव ऐं क़यामत ॾींहुं इन रोज़नि जी पुछा कई वेंदी। त जेके औरतुनि खां रोज़ा घुसिया आहिनि रमज़ान जे महीने में, त पंहिंजी गिनती शुमार कनि त मां 20 रोज़ा हिन रमज़ान में रखिया आहिनि, 10 रोज़नि खे लिखी करे रखनि, त हाणे जीअं जो मौसम बहितर थिए ईंदड़ रमज़ान खां पहिरियां इन रोज़नि खे मां क़ज़ा करे विझां। बाक़ी माफ़ी साईं कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे। हा, माफ़ी कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे। ऐं मर्दनि खे त मर्द त हमेशह पाक आहिनि साईं, कंहिं क़िस्म जो कोई बि उन्हनि खे इहे मेंसिस सिर्फ़ु औरतुनि खे ईंदा आहिनि, इहे मेंसिस सिर्फ़ु औरतुनि खे। मर्दनि खे ॾिसो अलाह ताला वॾी आज़ादी ॾिनी आहे, वरी अलाह ताला एहसान कयो आहे जो तव्हां यानी पूरे महीने में सभु रोज़ा रखे सघो था, तव्हां कोई बि शरीर एतबार सां माज़ूर नथा थियो, हता की जॾहिं तव्हां बीमार थियो पोइ शरीर ॿुधायो त तव्हां माज़ूर आहियो। अब टाइम घणो थियो आहे कोई ॿुधाए? 4 मिंट, अलाए मां चयो 2 घंटा कीअं अॻिते वधी वियो भला। हिकिड़े बंदे रोकियो न, रोज़ो रखियईं, पोइ अची करे टाइम अॻिते वधे न पियो, पोइ तसली ॾियण जे लाइ उन चयो ठीकु आहे हाणे टाइम 2 थियो आहे, चए तुंहिंजे करे मां हाणे 4 थो कयां, घड़ियाल खे अॻिते कयईंसि, चए भाई 4, चए अञा घणो टाइम आहे, चए अञा 2-3 घंटा आहिनि,
अड़े यार चे महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते अधु घंटो दोस्ती जे करे अञा वधाएसि। चए मां अधु घंटो वधाईंदुमि, पर जेको असांजो मुला शमसदीन आहे न उहो चए टाइम ते अज़ान ॾींदो आहे, उहो टाइम ते। चए यार इंसान खे मुलनि खे चए ख़ौफ़ ई न आहे, कोई माण्हू मरे त भले मरे, उहो पंहिंजे टाइम ते अज़ान ॾींदा। त साईं मुला पंहिंजे टाइम ते अज़ान ॾींदा। साईं हा, छा बि थी वञे, एसी जी तेसी थी वञे, मौलवी साहब पंहिंजी टाइम ते अज़ान ॾींदो ऐं तव्हांखे टाइम ते रोज़ो जेको इफ़्तार कराईंदो। अगरि कंहिं शख़्स रोज़े जी हालत में घरवारी सां हमबिस्तरी करे विधी त उनजो छा हुकुम आहे? रोज़ो भॼी पवंदो? घरवारी खे रोज़ो हुयो, मर्द खे बि रोज़ो हुयो, यानी ईअं सोली सिंधी में ईअं सम्झो ज़ाल मुड़ुस खे रोज़ो हुयो, ऐं रोज़े जी हालत में जेकॾहिं कंहिं बि घरवारी सां हमबिस्तरी कई त उनजो हुकुम इहो ई आहे त ज़ाल जो बि रोज़ो वियो, मुड़ुस जो बि रोज़ो वियो, गुनाहगार बि थिया, शरीयत हिननि जे मथां कफ़ारो बि लाज़िम कयो आहे। हाणे कफ़ारो कहिड़ो आहे? कफ़ारो इहो आहे त हाणे इहे 60 जेको आहे रोज़ा लॻातार रखनि। हे त 3 न पिया रखे सघनि, हाणे ॾिसो शरीयत ॾंड लॻायो, हाणे 60 रोज़ा इहे ज़ाल मुड़ुस लॻातार रखंदा, लॻातार। ऐं इन खां बाद में जेकॾहिं अगरि 60 रोज़ा लॻातार नथा रखे सघनि त इस्लाम जेको ॿियो ऑप्शन ॾिनो त एतिरो कयो त 60 मिसकीननि खे सुबुह शाम मानी खारायो, पोइ तव्हांजो इहो कफ़ारो जेको आहे गुनाह जो मिटिजी वेंदो, मिटिजी वेंदो। त जेकॾहिं अगरि नई शादी थियल आहे न त रोज़े रखण खां बाद में पोइ बेगम खे जेको आहे ॿऊं ॿधो, छो महिरबानी करे तूं ॿिए कमरे में वञी करे सुम्ह ऐं मां ॿिए कमरे में सुम्हां थो। छाजे करे? अगरि रोज़े जी हालत में हमबिस्तरी थी वई त जेको कफ़ारो लॻे थो न मथां कफ़ारो, उनखे तूं बि परचेस न करे सघंदीअं ऐं मुंहिंजो अबो बि उनखे न भरे सघंदो। जेको कंहिं मर्ज़ जे सबबु रोज़ा न रखे सघे त उनजे मथां रोज़नि जो फ़िदियो केतिरो ॾिनो वेंदो? अच्छा, उहो मरीज़ रोज़ा नथो रखे सघे, शरीयत उनजे लाइ फ़िदिये खे बयानु कयो आहे जंहिंजी सिहत सही थियण जी उमेदु ख़तमु थी वञे। तव्हां ॻाल्हि सम्झ में अची वई? उहो मरीज़ रोज़े जो फ़िदियो ॾेई सघे थो जंहिंजी सिहत सही थियण जी उमेदु ख़तमु थी वञे। यानी डॉक्टर ॿुधाइनि त हाणे हमेशह तूं ईअं मरीज़ रहंदे, बसि कॾहिं बि जेको तूं सिहत वारो न थींदी, या अहिड़ो पोड़ो थी वियो आहे जो हाणे हे अॻिते रोज़ा ई न रखे सघंदो, त उनजे लाइ पोइ शरीयत इहो हुकुम ॾिनो त हाणे बसि इहो अहिड़ो मरीज़ आहे जो कॾहिं बि तंदुरुस्त न थींदो। त हर साल में रमज़ान त अचे थो न, त पोइ शरीयत ॿुधायो इहो बसि हाणे रोज़े जी फ़िदियो ॾींदो। ऐं फ़िदियो केतिरो आहे? हिकु रोज़े जो फ़िदियो 2 किलो कणिक जे 2 किलो कणिक या उनजो रेट हिकु रोज़े जो, ऐं 3 रोज़नि जो तक़रीबन मां सम्झां थो 1.5 मण कणिक बीहे थी। हा साईं, जेकॾहिं 2 किलो खे कन्वर्ट कयो वञे 3 रोज़नि सां त 60 किलो थींदो न, 1.5 मण थींदो न। हा, त 1.5 मण जेको आहे साईं उनजे मथां फ़िदियो जेको आहे लाज़िम थींदो। मथां नौजवान ॿुधी करे चयो साईं असां रोज़ा नथा रखूं, असांजो जेको फ़िदियो, तव्हांजो फ़िदियो न हलंदो। फ़िदियो उनजो हलंदो जेको इंतिहाई पोड़ो थी चुको आहे, कॾहिं बि रोज़ो न रखे सघंदो, हिन जी तबियत अहिड़ी आहे, या अहिड़ो मरीज़ जेको कॾहिं बि सिहत वारो न थी सघंदो, त उहो फ़िदियो ॾेई सघे थो। ऐं फ़िदियो हिकु रोज़े जो 2 किलो कणिक आहे। जेकॾहिं इन रक़म खे असां 3 रोज़नि सां कैलकुलेट कयूं था त तक़रीबन 7-8 हज़ार या 9 हज़ार जे क़रीब बीहे थी। इहो उहो शख़्स फ़िदियो ॾिए जेको रोज़ो रखण जो उमेद ई न करे। तिलावत वारे सजदे करण जो को तरीक़ो अॻ में ॿुधाए चुका आहियूं। तिलावत वारो सजदो, हाणे ख़ासि करे सभई अल्हम्दुलिल्लाह क़ुर पढ़नि था न साथी, तिलावत वारे सजदे का नियत बि कुझु बि न आहे। बीठा आहियो, अल्लाह अकबर करे सजदे में हलिया वञो, सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल आला, अल्लाह अकबर करे मथे थियो, बसि हे तिलावत जो सजदो आहे। साईं तिलावत जो सजदो छा खे चइबो आहे? साईं ॿियनि खां पुछा कयूं था, तिलावत जो सजदो कंहिंखे चइबो आहे? तिलावत जो सजदो छा खे चइबो आहे? उहो हथ मथे करे सादी। अच्छा, हेॾा कोई ॿुधाए मूंखे, तिलावत जो सजदो छा खे चइबो आहे? हिन क़ुर में घणा सजदा आहिनि? थोरो आवाज़ सां ॿुधायो। हा, पोयनि जी भलाई थी वेंदी न, पोयनि ॿुधी वरितो हाणे।
साईं हिन क़ुर हकीम में 14 सजदा अथव। घणा? 14 सजदा आहिनि। असां तिलावत कंदा आहियूं, पोइ सजदे जो उते अल्फाज़ ईंदो आहे जिते अलाह ताला जो हुकुम थींदो आहे त ईमान वारो सजदो कयो, त पोइ उन टाइम फौरी तौरु सजदो करिणो पवंदो आहे। इन खे छा चइबो आहे? इन खे चइबो आहे तिलावत वारो सजदो। उन सजदे खे अदा करण जो तरीक़ो सिर्फ़ु इहो ई आहे त बंदो बीठो आहे या वेठो आहे, अलाह अकबर करे सजदे में वेंदो, सुबहान रबियल आला सुबहान रबियल आला सुबहान रबियल आला अलाह अकबर करे उथंदो। बसि कोई बि सलाम वरण जी इजाज़त न आहे। कोई बंदो सूफ़ी न थिए साईं सलाम हाणे सजदो कयुमि, सजदो बि कयुमि, हाणे चयुमि अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, कोई बि ज़रूरत न आहे। अलाह अकबर करे सजदे में वञो, तस्बीह पढ़ो, अलाह अकबर करे सजदे खां उथो, हे बसि तिलावत सजदे जो हुकुम आहे। रोज़े जी हालत में अगरि कंहिं जानवर खे ज़िबह कयो त रोज़े ते कोई असरु ईंदो? कोई बि न ईंदो असरु। बिस्मिल्लाह करे ज़िबह करे छॾियोसि। रोज़े जी हालत में कुकड़ खे ज़िबह कयो, बकरे खे ज़िबह कयो, मेंह खे ज़िबह कयो, छेले खे ज़िबह कयो, ऐं छेले खे ज़िबह करे पोइ साईं मुजीब रहमान ने बि इफ़्तारी लाइ कुझु खणी अचो। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। कोई बि न खणी ईंदो आहे साईं, कंहिं आमीन बि न चयो।